नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त सचियूं ख़बरूं हलाइण ते PTI जे बाअसर पारां ऐवान सहाफ़त मेड़ जे सदर नामियारे अदीब आज़ाद अनवर कांदड़ो ते धमकियुनि जो कूड़ो केस 17 ॾींहं गुज़रण बावजूद मेड़ में B सेक्शन पुलिस पारां ख़त्म न थियो आहे। टिपताई टोले पारां धमकियुनि जे कूड़े केस में सीनियर सहाफ़ी मंजूर मैसर, सहाफ़ी आज़ाद अनवर कांदड़ो जे भाउ समेत अहम कारोबारी शख्सियत अली असगर कांदड़ो, अली नवाज़ चांडियो खे फासाइण जी कोशिश, ज़बू मंगणियार पारां 22A जी दरख़्वास्त दाख़िल, डिस्ट्रिक्ट सेशन जज दादू पारां PTI जे ज़बू मंगणियार जी दरख़्वास्त रद्द, सहाफ़ी पारां केस जी पैरवी गुल हसन मुगवी, एडवोकेट सईद अहमद कई है। सहाफ़िन पारां PTI जे बाअसर टिपताई टोले खिलाफ जदोजहद जारी रखने जो ऐलान। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।